बदीन मां ब्यूरो चीफ महफूज शाह जी रिपोर्ट के मुताबिक बदीन क़ौमी अवामी तहरीक बदीन जे सॾ ते ईरान जे मिनाब स्कूल ते थियल हमले में शहीद कयल 185 मासूम शागिर्दनि जी यादि में बदीन नेशनल प्रेस क्लब अॻियां ग़ाइबाना नमाज़ जनाज़ा अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि अब्दुल्ला चांडियो, मोहम्मद हुसैन दर्स, ज़ैन शाह, अब्दुल रसूल मल्हा, इब्राहिम बुलैदी, साबिर अहमदानी, सोशल वर्कर इतिहाद जे अॻवान सुमार मल्हा, ग़ुलाम हैदर बुखारी, असलम मल्हा ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। शिरकत कंदड़ ईरान में बेगाना शागिर्दनि ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं शहीदनि खे भेटा पेश कई। पोयनि सां इज़हार यकजहती कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरो पिणु कयो वियो ऐं शिरकत कंदड़ ईरान जे हक़ ऐं नारेबाज़ी कंदे आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त मासूम इंसाननि जे क़त्ल आम जो नोटिस वठी आलमी सतह ते इंसाफ़ ॾिनो वञे। अॻवाननि चयो त मासूम शागिर्दनि ते हमला इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहिनि ऐं अहिड़नि वाक़िअनि जी पूरी दुनिया खे मज़म्मत करणु घुरिजे।